अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं आहियो दोस्तों। मशहूर लेखक खलील जिब्रान दुख सुख जे फ़लसफ़े बाबति ॿुधाइनि था त जॾहिं दुख पर्दे में आहे तॾहिं अवां उनखे दुख था सॾियो, पर जॾहिं संदसि पर्दो हटे थो तव्हां उनखे सुख था सॾियो। यानी रंज जो रूहानी नालो राहत आहे। उहो खूह जंहिंजो मिठो पाणी अव्हीं पी रहिया आहियो, उन जे तयारु करण में अव्हां तकलीफ़ न सठी। जॾहिं दुख ॾिठव तॾहिं ई सुख हासिल थियो। इहा ईद जंहिं ते अव्हां हज़ार ख़ुशियूं मल्हायो था, सा दर हक़ीक़त ॾुखनि जो ई नतीजो आहे। अव्हां जे अंदर में जेतिरे क़दुरु ॾुख जो ज़ख़म ऊन्हो थींदो, ओतिरे क़दुरु सुख जी ज़्यादा जाइ पैदा कंदो। उहो प्यालो जो हींअर शरबत सां भरिजी अव्हां जे हथनि में आयो, सो पहिरियां ई कुंभार जे आवीअ में न जलियो आहे। उहो मोती जो महबूब जे चपनि खे हर वक़्तु चुमे पियो, तंहिंखे अवल त सोनारे जी सेराईअ सुराख़ कयो, उन बाद ई उन ई बुलंद रुतबे ते पहुतो। इहा बांसुरी जंहिंजे मिठे आवाज़ अव्हां खे मस्तु कयो आहे, अवल त तेज़ छुरीअ सां अंदरां कोरे वई हूंदी, उन बाद ई मंझांसि रूह खे राहत ॾींदड़ आवाज़ पैदा थियो। जॾहिं अव्हीं ख़ुशियुनि सां टमटार हुजो, तॾहिं पंहिंजी दिलि जी गहराईअ में जांच कंदव त अव्हां खे ॾिसण में ईंदो त जेका शइ अव्हां खे रंज रसाए थी, उहा मसरूर बि करे थी। जॾहिं अव्हां कंहिं गम में हुजो, तॾहिं वीचार कंदव त अव्हां अहिड़ी शइ लाइ ग़मगीन आहियो जा अव्हां खे ख़ुशी ॾींदड़ आहे। अव्हां मां केतिरा ई चवनि था त ख़ुशी गम खां बहितर आहे। के फरमाइनि था त गम ख़ुशीअ खां बहितर आहे, पर आउं अव्हां खे ॿुधायां थो त इहे ॿई शयूं हिक ई दिलि जो पतो आहिनि ऐं उन्हनि में फ़र्क़ु करे नथो सघिजे। इहे ॿई दुनिया में कुल्हो कुल्हो मिलाए सैर करे रहियूं आहिनि। उहो बि कुदरत जोड़ो पैदा कयो आहे। उन्हनि मां हिकु जेकॾहिं अव्हां जे दस्तरख़्वान ते मौजूदु आहे त यकीन रखो त ॿियो वरी अव्हां जे बिस्तर ते आरामी आहे। सचपुच त इंसान हिकु तराज़ू मिसल आहे, जंहिं जे हिक पुड़ में ॾुख आहे ऐं ॿिए में सुख।